तंगवानी भरिसां तंगवानी थाणे जे अदगोट थागमान बाजकाणी में मामूली ॻाल्हि तां बाजकाणी बिरादरी में झेड़ो, डंडा लगण सबब 8 ॼणा ज़ख़्मी। वाक़े जा ज़ख़्मी तंगवानी अस्पताल मुंतकिल। वाक़े वारे हंधि पुलिस मौजूद हुजण बावजूद तमाशो ॾिसंदी रही। झेड़ो ख़त्म थियण बाद पुलिस वाक़े वारे हंधि खां वारसनि जी मदद सां ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो। वाक़ियो धुरन में बाजकाणी पुल वटि प्राइवेट अस्पताल ते तलख़ कलामी बाद पेश आयो। आख़िरी इतलान ताईं धुरन में छिकताण ऐं वाक़े जो केस दाख़िल न थियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।